नाज़रीन सिंध टीवी न्यूज़ जी इलेक्शन स्पेशल ट्रांसमिशन में एक भेरो ॿीहर भलीकार अॼु इन इलेक्शन ट्रांसमिशन में असां ज़िक्र कंदासीं त जेका सियासी सूरत हाल वाज़े थियण शुरू थी वई आहे उन हवाले सां ज़िक्र कंदासीं। वफ़ाक़ में केरु हुकूमत पियो ठाहे, कहिड़ियूं कहिड़ियूं पार्टियूं शामिल थी सघनि थियूं, सिंध में हुकूमत जी फॉर्मेशन में छा को इतिहाद थी सघे थो या पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंगल जेका आहे उहा हुकूमत में वेंदी, को इतिहाद कंहिं सां न कंदी। जेकॾहिं वफ़ाक़ में को इतिहाद ठहे थो त छा उहो PDM 2 टाइप इतिहाद थी सके तो। पंजाब जी हुकूमत जेका है उहा कीअं थींदी। खैबर पख्तूनख्वा में जीअं आज़ाद उम्मीदवार जेके PTI जा आहिनि उन्हनि जी अक्सरियत आहे। बलूचिस्तान में जेके कुछ सीटूं पाकिस्तान पीपल्स पार्टी, नून लीग या ॿिए जेके आहिनि उन्हनि जी इलेक्शन जेका है उहा कॉम्बिनेशन या इतिहाद कीअं थींदो, इन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु कुछ देर पहिरियां जेको आहे मियां नवाज शरीफ जेका है उहा तकरीर भी कई आहे, कुछ ॻाल्हि ॿोल कई आहे पंहिंजे कारकुननि सां ऐं उन ॻाल्हि कई आहे सभिनी खे पाण सां गॾिजी वठी हलण जी ऐं गॾिजी हुकूमत ठाहिण जी। उनजो चवणु आहे त असां पाकिस्तान जी ख़ातिर सभिनी खे पाण सां गॾु वठी हलण जे लाइ तयारु आहियूं ऐं इन जे लाइ मुख़्तलिफ़ पंहिंजे पार्टी अॻुवाणनि खे ॿियनि पार्टियुनि जे अॻुवाणनि सां मुलाक़ात करण जी बि हिदायत कई वई आहे। हाणे इन सॼी सूरत हाल ते असां तजियो मालूम कंदासीं। सीनियर सहाफ़ी तजिया निगार शकील सोमरो साहब असां गॾु मौजूद आहिनि। शकील साहब वॾी महिरबानी असां सां प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। अली अब्बास साहब असां गॾु मौजूद आहिनि। अली अब्बास साहब अवां जी बि वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। शकील साहब सभिनी खां पहिरियां जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत जी ॻाल्हि कजे त अवां खे या फॉर्मेशन जेका आहे उहा कीअं पई नज़र अचे, ही PDM पार्ट 2 हुकूमत थी सघे थी? अशफाक जेके रिज़ल्ट आया आहिनि उन रिज़ल्ट खे जेकॾहिं असां आॾो रखूं त इंडिपेंडेंट जेके आहिनि उहे पहिरीं पोज़ीशन ते आहिनि। उन खां बाद में सेकंड पोज़ीशन अचे थी PMLN जी, थर्ड पोज़ीशन अचे थी पीपल्स पार्टी जी। उन खां बाद में जेके पार्टियूं आहिनि कनि वटि 2 सीटूं आहिनि, कनि वटि हिकिड़ी सीट आहे। हाणे पहिरीं जेका फॉर्मेशन थींदी उहा ज़ाहिर आहे फेडरल गवर्नमेंट जी थींदी। फेडरल गवर्नमेंट जी फॉर्मेशन जे हवाले सां मियां नवाज़ शरीफ़ जेका मीडिया सां ॻाल्हि कई आहे उन में हुन चयो आहे त असां कंहिं बि कन्फ्रंटेशन में अचणु नथा चाहियूं, सभिनी जे मैंडेट खे तस्लीम कयूं था ऐं गॾिजी वेही हुकूमत जी फॉर्मेशन करणु घुरिजे। ऐं नवाज़ शरीफ़ उन हवाले सां शहबाज शरीफ़ खे ज़िम्मेवारी ॾिनी आहे त हू आसिफ़ ज़रदारी सां, मौलाना फज़लुर रहमान सां, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट सां ॻाल्हि ॿोल करे। हाणे इहे 3 जेके मेजर पार्टियूं आहिनि उन ते नवाज़ शरीफ़ शहबाज शरीफ़ खे ज़िम्मेवारी रखी आहे। उन मां इंडिकेटर इहो मिले थो पियो त जेको PDM फार्मूलो हुयो 16 महीननि जो, उन टाइप का गवर्नमेंट जेका आहे फॉर्म कजे ऐं उहा कोलिशन गवर्नमेंट बि थी सघे थी, नेशनल गवर्नमेंट बि थी सघे थी। इंडिपेंडेंट जेके कैंडिडेट्स आहिनि उनखे बि हुन दावत ॾिनी आहे त उहे बि अची करे गवर्नमेंट जी जेका फॉर्मेशन आहिनि उन में अची शामिल थियनि। ऐं इन खां पहिरें असां इसाक डार जेका मीडिया सां ॻाल्हि कई उन में हुनजो चवणु हो त इंडिपेंडेंट जेके कैंडिडेट्स आहिनि उन मां कुझु जेके कैंडिडेट्स आहिनि उहे नवाज़ लीग सां राब्ते में आहिनि। पाण ॾिठो त इन खां पहिरें बिलावल भुट्टो ज़रदारी अञा इलेक्शन जॾहिं न थिया हुआ त उन इंडिपेंडेंट कैंडिडेट्स जी ॻाल्हि कई वई। मजमूई तौर ते हिन वक़्तु जेका गवर्नमेंट जी वफ़ाक़ी हुकूमत जी फॉर्मेशन आहे उन में जेका हिन वक़्तु राब्ता थिया आहिनि उन मां जेको वाज़े ऐं चिटे नमूने जेको इंडिकेटर साम्हूं आयो आहे त कोलिशन या नेशनल गवर्नमेंट जेका PDM जो फार्मूला टाइप जेका आहे 16 महीननि जो, उहो बि पाण रेफरेंस तौरु उनखे कोट करे सघूं था। इन टाइप जी का गवर्नमेंट ठहणु वञी रही आहे, छाकाणि त हिन वक़्त ताईं जेके नतीजा आहिनि उन नतीजनि खे कंहिं बि पॉलिटिकल पार्टी इवन इंडिपेंडेंट जेके कैंडिडेट्स आहिनि उन नतीजनि खे कंहिं बि रद्द न कयो आहे। हल्कियूं फुल्कियूं जेके आहिनि कंप्लेन्स थियूं आहिनि उन ते मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे रिज़र्वेशन्स आहिनि। जीअं शहरी रहमान जेको NA 127 आहे लाहौर वारो तक बिलावल भुट्टो ज़रदारी, उते हुन चयो त बैलेट बॉक्स, पर उनजो जेको मार्जिन आहे उहो तमामु डिफरेंस तमामु घणो आहे, इन करे उनजी तनक़ीद जेका आहे उहा उन ते फिट नथी अचे। त मां सम्झां थो त हाणे सूरताल जेका आहे कन्फ्रंटेशन जे बदिरां फेडरल गवर्नमेंट जी फॉर्मेशन जे हवाले सां कोशिशि कई पई वञे नवाज़ शरीफ़ तरफ़ां त जेको आहे उहो सभिनी सां ॻाल्हि ॿोल कजे, इंडिपेंडेंट कैंडिडेट सां बि ॻाल्हायो वञे। ऐं आसिफ़ ज़रदारी जेको आहे उहो बि असां ॾिठो त जीअं डे 1 ते पोल जेको आहे 5 वॻे
जीअं पोलिंग जो टाइम ख़तमु थियो त उहो इस्लामाबाद हलियो वियो, उन जा मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां राब्ता बि थिया आहिनि। त मां सम्झां थो त जेके कोलेशन आहे इंडिकेटर अची वियो त इन टाइप का गवर्नमेंट नेशनल गवर्नमेंट टाइप चई सघूं था, या PDM जो जेको फार्मूलो हुयो ऐं 16 महीननि वारो उहो बि थी सघे थो, ऐं इंडिपेंडेंट मुमकिन आहे त जेतिरा बचा उहे अपोज़िशन में बि वञी सघनि था। बहरहाल ॾिसजे त ईंदड़ वक़्त जे अंदरि इहा फॉर्मेशन जे हवाले सां अञा वधीक जेका अॻभराई आहे उहा जॾहिं साम्हूं अची वेंदी त पोइ उन खां पोइ सूरत हाल अञा वाज़े ऐं चिटे नमूने साम्हूं अची वेंदी। अली अब्बास साहब, जेकॾहिं नवाज़ शरीफ़ जी तक़रीर जे हवाले सां ॻाल्हि कजे त अवां तक़रीर में नवाज़ शरीफ़ जी बॉडी लैंग्वेज जे हवाले सां छा चवंदो, कॉन्टेंट जेको हुयो तक़रीर जो उन हवाले सां बि अवां छा चवंदा त हिकु एग्रेसिव नवाज़ शरीफ़ अॼु सभिनी पार्टियुनि खे गॾिजी वेही हुकूमत ठाहिण जी दावत पियो ॾिए। उहो नवाज़ शरीफ़ जेको लंडन में बयानु पियो ॾिए त असां फिलाणे शख़्स जो जेको आहे एहतसाब कंदासीं, अॼु उहो सभिनी खां बदिला न वठण ऐं गॾिजी हुकूमत ठाहिण जी ॻाल्हि पियो करे। इहा नवाज़ शरीफ़ में तब्दीली जेका अवां ॾिसी आहे, अवां छा था सम्झो त इहा अॻिते बि नज़र ईंदी या इहा आर्ज़ी आहे? महिरबानी। असल में अञा लंडन वारो जेको तक़रीर आहे उहा तव्हां परे जी ॻाल्हि कई। कल्ह जी ॻाल्हि आहे जॾहिं नवाज़ शरीफ़ पोलिंग ते वोट ॾेई करे अचे पियो त हुन कॉन्फिडेंटली चयो त वी नीड वन पार्टी गवर्नमेंट। कल्ह जी ॻाल्हि आहे। ऐं उन खां पोइ वरी जेको सरप्राइज़िंगली जेके रिज़ल्ट्स अचणु शुरू थिया इंडिपेंडेंस जा, त उन न सिर्फ़ु नवाज़ लीग पर पूरे जेके हल्का आहिनि, जेके पॉलिटिकल जेके पार्टीज़ हुजनि या पॉलिटिकल इन्फ्लुएंशियल्स हुजनि या पॉलिटिकल हिकिड़ा जेके बि उहे इंट्रस्टेड जेके मतिलबु पब्लिक आहे, उन्हनि सभिनी खे सरप्राइज़ कयो। इंडिपेंडेंस जी कल्ह जेका हाइक थी आहे उन खां पोइ वरी अचानक रिज़ल्ट रुकिया आहिनि, ऐं उन खां पोइ वरी जेको हाणे हिकिड़ो मैनेज सिस्टम आयो आहे वरी हाणे नवाज़ लीग खे 60 ताईं पुॼाइण जो। उन खां पोइ वरी ही जेका कॉन्फ्रेंस वॉज अवेटेड फॉर मोर देन 4 आवर्स। 2 बजे खां पोइ इहे ॻाल्हियूं शुरू थी वियूं त नवाज़ शरीफ़ कॉन्फ्रेंस करे पियो, ऐं उन खां पोइ इहा कॉन्फ्रेंस थी आहे वञी करे 6:30-7 बजे। त इहो 4 कलाक जेको कॉन्फ्रेंस ब्रेन स्टॉर्मिंग थी आहे उन में छा तय थियो आहे, ऐं उन मां नवाज़ शरीफ़ कन्विंस्ड हुयो। नवाज़ शरीफ़ वॉज कन्विंस्ड, मतिलबु कंहिंजे थ्रू कन्विंस कयो त तव्हां कॉन्फ्रेंस ते वञो। छो त कल्ह वारो नवाज़ शरीफ़ ऐं अॼु वारो नवाज़ शरीफ़ में तव्हांखे राति ॾींहुं डिफरेंस मिलंदो। कल्ह वारो नवाज़ शरीफ़ कॉन्फिडेंट नज़र आयो। नवाज़ शरीफ़ खे इहा एक्सपेक्टेशन्स हुयूं त जेको असां गवर्नमेंट ठाहींदासीं ऐं उन खां पोइ असांखे कंहिं पार्टी जी ज़रूरत कान्हे। अॼु वारो नवाज़ शरीफ़ हिकिड़े ॾींहं में चैन थी करे इहो थो चए त सभिनी खे अचो त गॾिजी जेको आहे उहो हुकूमत ठाहियूं। त इन सां अच्छा तव्हां ॾिसो मतिलबु शेक्ड हुयो, मतिलबु कॉन्फिडेंस हिकिड़े जो हिकिड़ी राति में जेको आहे शेक थी थो वञे। त इहो मतिलबु इहो रिज़ल्ट्स जो ई नतीजो आहे, इंडिपेंडेंट जी हाइक जो ई नतीजो आहे। ऐं उन खां पोइ जेका तव्हां ॻाल्हि कयो था त नेशनल गवर्नमेंट जी फॉर्मेशन में त हींअर तकड़ियूं जेके घोड़ा डोड़ाइण वारो ज़रदारी साहब ई तव्हांखे नज़र अचे थो। सिंध हाउस वरी मेला मचंदा, पर जेको वॾो सवाल आहे त तव्हां 80 खां 90 अञा ताईं को बि फाइनल अंग जेको आहे इंडिपेंडेंस जो कोन थियो आहे। जॾहिं इंडिपेंडेंस अगरि 90s में अचनि था त उन्हनि खे तव्हांजो मैनेज करण वारो जेको सिस्टम हूंदो उहो हिकिड़ो त चवंदा त हॉर्स ट्रेडिंग थींदी, हिकिड़ा चवंदा IPP जहांगीर तरीन साहब या इवन पंजाब मां घोड़ा डोड़ंदा, ॿियो नवाज़ शरीफ़ में वेंदा। वॾो सवाल अॼु ताईं इहो आहे त छा तव्हां इन्हनि खे मैनेज करे सघंदो? छो त इहो हिकिड़ो अंग दानेश्वरनि जो इहो आहे त इहे आई फौज जे बैग सां आहिनि, पर मूंखे इहो कतई कोन थो लॻे। छो त इहो हिकिड़ो नज़रियाती बेल्ट आहे इमरान खान जो, ऐं इमरान PTI जो नज़रियाती बेल्ट आहे। इहे सभु माण्हू उहे आहिनि जेके फिल्टर खां पोइ बचियल आहिनि। शकील साहब, इन ॻाल्हि खे जेकॾहिं अॻिते वधाइजे त कल्ह ऐं अॼु वारो नवाज़ शरीफ़ टोटली कंप्रोमाइज़ नवाज़ शरीफ़ आहे। जंहिं हुकूमत जी शुरूआती कंप्रोमाइज़ सां थिए त कल्ह नवाज़ शरीफ़ पियो चए त मूंखे जेका आहे गॾियल हुकूमत न खपे ऐं अहिड़ी हुकूमत हुजे जेका सिंगल पार्टी जी हुजे। अॼु उहो नवाज़ शरीफ़ सभिनी खे गॾु खणी हलण जी ॻाल्हि पियो करे, त इहो कंप्रोमाइज़ नवाज़ शरीफ़ केतिरो मज़बूत थींदो हुकूमत में? नवाज़ शरीफ़ कंप्रोमाइज़ जेको नवाज़ शरीफ़ आहे उहो हिन इलेक्शन में तव्हांखे ॾिसण में नथो अचे। कंप्रोमाइज़ नवाज़ शरीफ़ जेको 16 महीननि जो इक़्तिदार हो, बेतमादी जी रिथ आई, उन खां बाद में जेको PDM जी कोलिशन गवर्नमेंट थी उनमें उहो नवाज़ शरीफ़ कंप्रोमाइज़्ड नवाज़ शरीफ़ हो। छाकाणि त नवाज़ शरीफ़ जो इन खां पहिरें 16 महीननि जे इक़्तिदार खां पहिरें जेको नैरेटिव हुयो, पॉलिटिकल नैरेटिव, उहो एंटी इस्टेब्लिशमेंट नैरेटिव हुयो। ऐं जॾहिं 16 महीननि जो इक़्तिदार जेको आहे उहो नवाज़ लीग जेको आहे उन ते राज़ी थी,
शहबाज शरीफ प्राइम मिनिस्टर थियो, पीपल्स पार्टी उनमें शामिल थी, ॿियूं पार्टियूं जेके आहिनि उहे बि उन कोलिशन पार्टनरशिप जो हिसो थियूं, त उहो कंप्रोमाइज़ नवाज़ शरीफ़ हो। उन खां पोइ तव्हां ॾिठो त नवाज़ शरीफ़ जॾहिं कंप्रोमाइज़ कयो त नवाज़ शरीफ़ जे लाइ दरवाज़ा खुलिया ऐं उन खां बाद में नवाज़ शरीफ़ हिते पाण ॾिठो त पाकिस्तान जे अंदरि वापसि मोटियो, जेको सुप्रीम कोर्ट जे अंदरि, हाई कोर्ट जे अंदरि ट्रायल थिया, उनजी नाअहली ख़तमु थी, उन इलेक्शन कॉन्टेस्ट कई, उन खां बाद में नतीजा आया, नतीजनि जे अंदरि इंडिपेंडेंट जेके आहिनि उहे उन वॾे मार्जिन सां अॻिते जेको आहिनि खटे आया ऐं उन खां बाद में हिन वक़्त जी जेका पोज़ीशन आहे, जेकॾहिं पॉलिटिकल पार्टियुनि में पाण ॾिसूं, इंडिपेंडेंट खे हिकिड़े पासे रखूं त पॉलिटिकल पार्टियुनि में हिन वक़्तु नवाज़ लीग जेका आहे उहा सभिनी खां मथे फर्स्ट पोज़ीशन ते आहे, सेकंड पोज़ीशन ते जेको आहे उहा पीपल्स पार्टी अचे थी पई। पर इंडिपेंडेंट जीअं त उन्हनि जो वॾो अंग आहे ऐं उनमें सागदार जो जीअं मां तव्हांखे रेफरेंस ॾिनो त हुनजी हू चए थो त इंडिपेंडेंट जेके कैंडिडेट आहिनि असां राब्ते में आहिनि ऐं ख़ुदि आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी बि पहिरें चई चुका आहिनि त इंडिपेंडेंट कैंडिडेट सां हू राब्ते में ईंदा। पर हीअ जेका नवाज़ शरीफ़ जी स्टेटमेंट आहे, नवाज़ शरीफ़ जी जेका तकरीर आहे, नवाज़ शरीफ़ जी जेका स्पीच आहे, उनमें कन्फ्रंट्रेशन खां पासो कयो वियो आहे। उनमें चयो वियो आहे त गॾिजी वेही जेको आहे उहा फेडरल गवर्नमेंट जी फॉर्मेशन करणु खपे ऐं उन हवाले सां हुन वाज़े नमूने शहबाज शरीफ़ खे चयो आहे त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, आसिफ ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान सां राब्ता कया वञनि। मां सम्झां थो त इहा जेका अंडरस्टैंडिंग आहे उहा अंडरस्टैंडिंग इलेक्शन खां अॻु में असांखे नज़र अचे थी ऐं उनजे जेको एक्सरसाइज़ कई वई 16 महीननि जे इक़्तिदार जी, बाक़ी जेको इलेक्शन जे अंदरि जेका कन्फ्रंट्रेशन तव्हांखे नज़र आई, जेके बिलावल भुट्टो ज़रदारी जो एग्रेसिव जेके स्पीचिस नज़र आयूं, इहो मां सम्झां थो त हिकिड़ो क़िस्म जो नूरा कुश्ती वारो मामिलो हुयो। असल में ही सॼी अंडरस्टैंडिंग ऑलरेडी अॻु में ई इन पार्टियुनि जे विच में थियल आहे त कीअं हुकूमत जी जेको आहे फॉर्मेशन करणी आहे, कहिड़ो सूबो जेको आहे कहिड़ी पार्टी खे ॾियणो आहे, त उनमें मां सम्झां थो त इहो म्यूचुअल अंडरस्टैंडिंग हूंदी इन सभिनी पार्टियुनि जी। ऐं हाणे सेकंड फेज़ जे अंदरि जॾहिं इहो कंप्लीट थींदो फेज़, त उन खां बाद में जेका गवर्नमेंट जी फॉर्मेशन आहे, मां सम्झां थो जेको नवाज़ शरीफ़ चयो आहे न उहो ई उन ते ई जेको आहे उहो उनखे अॻिते जेको आहे आंदो वेंदो, राब्ता थींदा, उन खां बाद में ही पाण में गॾिजी वेहंदा ऐं पोइ मां सम्झां थो कोलिशन गवर्नमेंट बि ठही सघे थी, नेशनल गवर्नमेंट बि ठही सघे थी। नेशनल गवर्नमेंट इन सेंस में ठहंदी जॾहिं इंडिपेंडेंट जेके कैंडिडेट्स आहिनि उन ते राज़पो ॾेखारनि। हाणे इंडिपेंडेंट जेके कैंडिडेट आहिनि उन्हनि जो जेको नैरेटिव आहे उहो एग्रेसिव रहियो आहे, उहो पंहिंजो नैरेटिव जेको आहे उहो आया कंप्रोमाइज़ कनि था या नथा कनि, छाकाणि त जेकॾहिं उहे कंप्रोमाइज़ कनि था त पोइ नेशनल गवर्नमेंट में का अपोज़िशन न रहंदी। मां सम्झां थो त इंडिपेंडेंट मां कुझु माण्हू जेके आहिनि उहो मुमकिन आहे त उहा इनखे एग्री कनि ऐं बाक़ी जेका आहिनि अपोज़िशन में अचे। बहरहाल हींअर जेको इंडिकेटर आहे उन इंडिकेटर जे अंदरि जेकॾहिं PMLN, पीपल्स पार्टी, मुतहिदा क़ौमी मूवमेंट, मौलाना फज़लुर रहमान, अख्तर मेंगल ऐं ॿिया जेके आहिनि नंढा वॾा ग्रुप जेकॾहिं गॾिजी वञनि था त पोइ इहो मूंखे PDM वारो जेको फॉर्मूलो आहे इन टाइप गवर्नमेंट फॉर्म थींदे ॾिसण में अचे थी पई ऐं उहा गवर्नमेंट केतिरी कामयाबु थींदी, छाकाणि त मुल्क जे अंदरि जेका इकनॉमिकल क्राइसिस आहे, हिन वक़्तु जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी का कॉन्फ्रंट्रेशन थिए थी पई, हिन वक़्तु जेका जियो पॉलिटिकल सूरताल आहे उन हवाले सां पाकिस्तान इहो अफोर्ड नथो करे सघे त पॉलिटिकल इंस्टेबिलिटी जेका आहे उहा उनखे वधीक जेका आहे उहा हथी ॾिनी वञे ऐं उहा जेकॾहिं नवाज़ शरीफ़ तकरीर में तो चए त ज़रदारी सां ऐं फिलाणनि फिलाणनि सां मुलाक़ात कयो, जीअं बिलावल जी मां ॻाल्हि कई त इलेक्शन खां पहिरियां उहो चई चुको आहे त असां आज़ादनि सां गॾिजी हुकूमत ठाहींदासीं। शहबाज शरीफ़ जी मुलाक़ात में ज़रदारी चवे त असां तव्हां सां वञण जे बजाए आज़ाद पाण सां गॾाए पीपल्स पार्टी जी असां हुकूमत ठाहिण था चाहियूं, त पोइ इन सेटअप खे कीअं था ॾिसो? मां सम्झां थो त इन हवाले सां जेको हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ जी जेको स्पीच आहे, मूंखे नथो लॻे त एतिरो पीपल्स पार्टी वटि अंग आहे जो उहे इंडिपेंडेंट सां गॾिजी करे का गवर्नमेंट फॉर्म कनि। उहो जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो मामिलो थिए थो त इहो मामिलो कन्फ्रंट्रेशन ॾे ईंदो। इन वक़्तु कोशिशि थी रही आहे त कंहिं तरीक़े सां मामला जेके आहिनि उहे कन्फ्रंट्रेशन खां उनखे अवॉइड कयो वञे ऐं हिकिड़ो रिकंसिलेशन मुफ़ाहिमत वारो जेको आहे उहो तरीक़ेकार अपनायो वञे, जंहिंमें पीपल्स पार्टी खे बि
जेको आहे एतमाद में वठिजे। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जेका आहे उहे जेके आहिनि स्टेटमेंट जारी थी आहे, जंहिंमें उन चयो आहे त पीपल्स पार्टी जो जेको रवैयो आहे उहो एग्रेसिव आहे, उन्हनि खे पंहिंजो एटीट्यूड जेको आहे उहो दुरुस्त करणो पवंदो। इहे इलेक्शन जे हवाले सां जेसि ताईं कंपेन हुई हिक ॿिए ते तनक़ीद थी रही आहे। हाणे जॾहिं असां फॉर्मेशन में वेंदासीं त फॉर्मेशन जे अंदरि मां सम्झां थो सूरत हाल अञा असांखे वधीक जेका आहे उहा रिकंसिलिएशन वारी नज़र ईंदी। हिन वक़्तु ॾिसजे इंडिकेटर त मां सम्झां थो ॿ मेजर जेके पार्टियूं आहिनि उन्हनि जो ॾिसजे डिसीजन कहिड़ो बीहे थो पियो, नून लीग ऐं पीपल्स पार्टी। उन खां बाद में जेको बि उन्हनि जो डिसीजन थियो, मां सम्झां थो त जीअं ई मुतहिदा खे मथां इशारो थींदो ऐं मुतहिदा खे ज़ाहिर आहे इशारो मिलण खां पोइ मुतहिदा उहो ई कुझु कंदी जेको मथां जो जेको उनखे इशारो मिलंदो। हाणे मामिलो आहे असल में इंडिपेंडेंट कैंडिडेट्स जो, छाकाणि इंडिपेंडेंट कैंडिडेट्स खे हेतिरी सारी जेका कामयाबी मिली आहे उन्हनि जो जेको नैरेटिव आहे उहो नैरेटिव सेम उहो आहे जेको नवाज़ शरीफ़ जो इलेक्शन यानी पीडीएम जी गवर्नमेंट खां अॻु में जेको नैरेटिव हुयो एंटी एस्टेब्लिशमेंट। हीअ सभु माण्हू जेके आहिनि उहे एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव खणी आया आहिनि, पर हिकिड़ी जेका शइ थी आहे उन्हनि खे जेका कामयाबी मिली आहे उन कामयाबी खां पोइ ही इम्प्रेशन त इलेक्शन जेका आहे बोगस थी आहे, अहिड़े क़िस्म जो जेको इम्प्रेशन आहे उहो ख़तमु थी वियो आहे। ऐं इहे नतीजा जेके बि पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, इवन इंडिपेंडेंट कैंडिडेट जेके आहिनि उहे पीटीआई जा आहिनि, त मां सम्झां थो इन क़िस्म जो कंहिं बि क़िस्म उन इलेक्शन जे नतीजनि खे कंहिं रद्द न कयो आहे, त इहा हिकिड़ी बहितर पॉज़िटिव साइन आहे। हाणे फॉर्मेशन आहे फेडरल गवर्नमेंट जी, कहिड़ियूं पार्टियूं जेके आहिनि उहे गवर्नमेंट फॉर्म कनि थियूं, ज़ाहिर आहे त जेके एग्री कंदियूं उहे उनजो हिसो थींदियूं, बाक़ी मां सम्झां थो त उहे अपोज़िशन में हली वेंदियूं। अली अब्बास साहब, जे फॉर्मेशन जी ॻाल्हि पिया कयूं वफ़ाक़ी हुकूमत जी, त ठीकु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी एग्री करे थी वञे, एमक्यूएम बि उन में अची थी वञे, त छा जेको आहे रेशो छा सेट थींदो? नवाज शरीफ़ वज़ीर आज़म थींदो, ज़रदारी सदारत वठंदो ऐं शहबाज शरीफ़ वज़ीर आला थींदो, या मूंखे वज़ीर आज़म या सदर जे उहिदनि ते के ॿिया माण्हू नज़र था अचनि? अच्छा, जहिड़ी तरीक़े सां नवाज शरीफ़ जी जेका लैंग्वेज हुई उन मां इहो थो लॻे त नवाज़ लीग जेका आहे उहा लीड बि करे गवर्नमेंट फॉर्मेशन में। हिननि जेको पहल कई आहे न, मतिलबु पहल आहे न, या मतिलबु फर्स्ट कम फर्स्ट, मतिलबु कम फर्स्ट गेट फर्स्ट वारो फार्मूले तहत हिननि अॻु में दावत ॾिनी आहे। हिन मतिलबु उनजो तासुर ॾिनी आहे त वी आर लीडिंग इन द गवर्नमेंट फॉर्मेशन। ऐं जेका पार्टी जेका लीड पई करे गवर्नमेंट फॉर्मेशन में, ऑफ कोर्स पीएमशिप वुड बी देयर फर्स्ट डिमांड। हिन जे करे पीएम नवाज लीग मां ईंदो ऐं नवाज लीग मां पीएम जो कैंडिडेट हमेशह नवाज शरीफ़ ई जेको आहे टॉप ते रहे थो, त हिन करे पीएम वारो जेको तासुर आहे उहो नवाज शरीफ़ वारो ई अचे थो। बाक़ी रही जेका आहे प्रेसिडेंटशिप जी ॻाल्हि, त प्रेसिडेंटशिप वारो जेको बि सिलेक्शन आहे उहा टोटली उन फार्मूला ते डिपेंड कंदी त उहे पाण में तय छा था कनि। जीअं शकील साहब ॿुधायो त तव्हांजी एमक्यूएम आहे, डिमांड्स सभु कंदियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे एमक्यूएम बि या जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उहे ज़रूरु पंहिंजनि उहिदनि वज़ारतुनि ते जेको फार्मूलो ठहंदो, त उहो पीएमशिप जेका सॼी जेका उहो जेको प्रेसिडेंसी वारी जेका सीट आहे उन ते उहो सॼो उन ते डिपेंड थो करे त कहिड़ो कहिड़ी डिमांड थो करे। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़रदारी साहब जो शायदि को 40% 30% चांस वधीक हुजे, उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी उनजो जेको फार्मूला ठहंदो, उनजी जेका विरासत थींदी मिनिस्ट्रीज़ वारी ऐं प्रेसिडेंसी वारी, मतिलबु उन में उहो शामिलु हूंदो। बाक़ी रही ॻाल्हि पीएमशिप मतिलबु सीएमशिप ऑफ पंजाब, तो लॻे त ईअं थो त वरी ख़ात्मे आला जेको आहे वरी वापसि थींदो पंजाब में। इन जो रीज़न इहो आहे त पंजाब में जहिड़ी तरीक़े सां सीएमशिप जो प्रॉपर ऐं हिकिड़ो कैंडिडेट आहे शहबाज शरीफ़, हू सीएमशिप में ई मैनेज करे सघे थो पंजाब में, त बहितर चांसिस इहे था लॻनि। ऐं चांसिस बि हींअर नवाज़ लीग मुंहिंजे ख़्याल में हींअर ताईं मेजॉरिटी में आहे पंजाब असेंबली में, त उन जो त को शक ई कोन्हे त नवाज़ लीग गवर्नमेंट उते न ठाहींदी। ऐं इन जे करे नवाज़ लीग जेको अगरि गवर्नमेंट ठाहे थी पंजाब में, त सीएमशिप शहबाज शरीफ़ ईंदी ऐं पीएमशिप नवाज़ शरीफ़ ईंदो। बाक़ी प्रेसिडेंसी ऐं बाक़ी जेके विरासत आहे उहा टोटली तव्हांजी जेका मिनिस्ट्रीज़ जी डिस्ट्रीब्यूशन थींदी उन ते डिपेंड कंदो। शकील साहब, साॻियो सवाल अव्हां खां, 5 हिन जेके आहिनि अॻवान आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा, पीपल्स पार्टी में आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो, ऐं नून लीग में नवाज शरीफ़, शहबाज शरीफ़ ऐं मरियम नवाज़। जेकॾहिं इहे ॿई पार्टियूं गॾियल हुकूमत में अचनि थियूं त कंहिंखे किथे था ॾिसो, कहिड़ी पोज़ीशन ते तव्हां ॾिसो पिया? मां सम्झां थो जेकॾहिं कमज़ोर कोलिशन अचे थी पई त उहो कमज़ोर कोलिशन नवाज़ शरीफ़ जे लाइ केतिरो सूटेबल हूंदी। ऐं नवाज़ शरीफ़ जीअं पहिरें स्टेटमेंट इलेक्शन खां अॻु में बि उन जूं हुयूं त हू ख़्वाहिशमंद हो त मेजॉरिटी यानी 2/3 मेजॉरिटी उनखे मिले, पर हाणे उहा 2/3 मेजॉरिटी जेका आहे उनखे न मिली सघी आहे। हाणे कमज़ोर जीअं हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ जो उहो एग्रेसिव जेको
आहे मूड उहो असांखे नज़र नथो अचे। कन्फ्रंट्रेशन खां हुन पासो कयो आहे। हाणे कोलिशन जेका गवर्नमेंट ठाहे थी पई, जेकॾहिं इहे पार्टियूं हूंदे राज़ी थी वञनि थियूं, आया प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो नवाज़ शरीफ़ थींदो, शहबाज़ शरीफ़ थींदो, पीपल्स पार्टी मां थींदो या को ॿियो थींदो, इहो मां सम्झां थो ईंदड़ अञा कुझु ॾींहंनि जे अंदरि सूरत हाल वाज़े थी वेंदी। बाक़ी जेसिताईं पंजाब जी ॻाल्हि आहे त पंजाब जे अंदरि मां सम्झां थो त मरियम नवाज़ बि हुते चीफ मिनिस्टर थी सघे थी, शहबाज़ शरीफ़ जो पुटु हमज़ा उहो बि चीफ मिनिस्टर थी सघे थो, छाकाणि त शहबाज़ शरीफ़ जेको आहे उहो प्राइम मिनिस्टर रही चुको आहे, उहो हाणे चीफ मिनिस्टर कोन थींदो। इन करे ॿिन्ही मां आया नवाज़ शरीफ़ जी जेका आहे धीउ मरियम नवाज़ जेको आहे उहो चीफ मिनिस्टर थींदी या हमज़ा शहबाज़, इहे ॿ कैंडिडेट आहिनि। ऐं ॿिनि कैंडिडेट मां को हिकिड़ो जेको आहे इम्कान ई आहिनि त उहो चीफ मिनिस्टर थी सघे थो, छाकाणि त पंजाब असेंबली जे अंदरि जेको आहे उहा नून लीग जेकॾहिं गॾियल कोलिशन ठहे थी पई त उनमें पीपल्स पार्टी बि उनमें शामिल थी सघे थी पई, त उते गवर्नमेंट ईज़ीली फॉर्म करे वठंदा। इंडिपेंडेंट जो जेसिताईं कैंडिडेट आहे, इंडिपेंडेंट कैंडिडेट जेकॾहिं कंहिं पॉलिटिकल पार्टी खे ज्वाइन नथा कनि त पोइ रिज़र्व्स जेके सीट्स आहिनि उहे रिज़र्व सीट्स उन्हनि खे मिली न सघंदियूं, छाकाणि त वॾो अंग आहे उन्हनि जो। ऐं हाणे उहो ॾिसजे त ईंदड़ वक़्त में उहा कहिड़ी पॉलिटिकल पार्टी हूंदी जंहिंखे हू ज्वाइन कनि था। ज्वाइन न करण जी सूरत में इंडिपेंडेंट कैंडिडेट्स आहिनि उन्हनि खे रिज़र्व सीट्स जेके आहिनि उहे न मिली सघंदियूं, ऐं रिज़र्व सीट्स जेके आहिनि पोइ उनजी जेका डिस्ट्रीब्यूशन थींदी उहा PMLN खे मिलंदियूं या पीपल्स पार्टी या ॿियूं जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उन्हनि में उनजी डिस्ट्रीब्यूशन थींदी, त अञा अंग जेको आहे उहो वधी वेंदो। इन करे इहो बि मुमकिन आहे त इंडिपेंडेंट कैंडिडेट जेको आहिनि कंहिं पॉलिटिकल पार्टी खे ज्वाइन कनि, पर हिन वक़्तु पहिरीं जेका तरजीह आहे उहा आहे फेडरल गवर्नमेंट जी फॉर्मेशन। उनखां बाद में सूबनि जे अंदरि पंजाब जे अंदरि पोजीशन क्लियर आहे ऐं सिंध जे हवाले सां उते पीपल्स पार्टी जेका आहे उहा विनिंग पोजीशन में आहे, वाज़े नमूने उनखे अक्सरियत हासिल थी चुकी आहे। ईअं पाण ॾिसूं था त KPK जे अंदरि जेके इंडिपेंडेंट कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जी वाज़े चिटे नमूने अक्सरियत जेका आहे आॾो अची चुकी आहे। बलोचिस्तान जे अंदरि नवाज़ लीग बि आहे, पीपल्स पार्टी बि आहे ऐं उते इंडिपेंडेंट कैंडिडेट्स बि आहिनि। त फिल वक़्तु जेका आहे उहो ॾिसजे त फेडरल गवर्नमेंट जो जेको आहे फॉर्मेशन जेको आहे उन में कहिड़ी पार्टी जेका आहे उहा अॻिते अचे थी पई, ऐं शहबाज़ शरीफ़ जो ज़ाहिर आहे त मुलाक़ातूं थींदियूं। उन मुलाक़ातुनि खां पोइ फर्दर जेको आहे उहा ईंदड़ वक़्त में मां सम्झां थो त मूंखे ईअं लॻे थो पियो त पीपल्स पार्टी ऐं PMLN मुतहिदा ऐं उन जा जेके कुझु आज़ाद इंडिपेंडेंट कैंडिडेट आहिनि उहे गॾिजी करे फेडरल गवर्नमेंट फॉर्म कंदा। उहा नेशनल गवर्नमेंट मॉडल में थी सघे थी। सिंध हुकूमत जी कजे त सिंध में पीपल्स पार्टी वाज़े अक्सरियत में आहे, अव्हां खे ईंदड़ वज़ीर आला को नओं चेहरो नज़र पियो अचे या मां सम्झो था त बेस्ट कैंडिडेट हिन वक़्तु बि मुराद अली शाह थींदो सिंध हुकूमत जे लाइ? मां सम्झां थो त हिन वक़्तु बि बेस्ट जेको कैंडिडेट आहे उहो मुराद अली शाह आहे, ऐं मुराद अली शाह जो जेको आहे प्रोविंशियल सीट ते इलेक्शन कॉन्टेस्ट करणु उन मां बि इहो लॻे थो पियो त मुराद अली शाह खे ईंदड़ जेको चीफ मिनिस्टर आहे उहो बि मुराद अली शाह खे नामज़द कयो वेंदो। जेकॾहिं मुराद अली शाह जा चांसिस न हुजनि आहे त पोइ मुराद अली शाह जे लाइ मुमकिन हुयो त उहो नेशनल असेंबली जी उनखे टिकट ॾिनी वञे या अवॉर्ड कई वञे, उहो नेशनल असेंबली जो कॉन्टेस्ट करे, पर उहो पीपल्स पार्टी जी लीडरशिप आहे, कुझु बि थी सघे थो। ऐं उनमें नासिर शाह जो बि नालो हली रहियो आहे, शर्जील इनाम मेमण जो नालो बि हली रहियो आहे, पर मूंखे लॻे थो त वधीक जेके चांस आहिनि उहे मुराद अली शाह जा आहिनि, पर अॻिते हली उहो कंहिं वक़्तु बि को नालो जेको आहे उहो तब्दील थी सघे थो। बहरहाल सिंध जे अंदरि त जेको गवर्नमेंट आहे उहा पीपल्स पार्टी फॉर्म कंदी। उन पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में आया जेकॾहिं मुतहिदा क़ौमी मूवमेंट फेडरल गवर्नमेंट में शामिल थिए थी, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो इहो चवणु आहे त ज़रूरी न आहे त असां गवर्नमेंट में जेको आहे उहो शामिल थियूं। जेकॾहिं उहो फेडरल गवर्नमेंट में शामिल थियनि था त उहो आया मुतहिदा क़ौमी मूवमेंट सिंध गवर्नमेंट में जेको आहे पीपल्स पार्टी सां शामिल थींदी या न थींदी, इहो वक़्त खां अॻु आहे। ऐं छाकाणि त माज़ी जे अंदरि असां ॾिसूं था त मुतहिदा क़ौमी मूवमेंट ऐं पीपल्स पार्टी गॾिजी गॾियल हुकूमत जेको आहे उहे फॉर्म करे चुकियूं आहिनि, पर हिन वक़्तु सूरत हाल जेको आहे उहो ॾिसजे त जॾहिं हिननि जो इहो डायलॉग थींदो, उन डायलॉग जे अंदरि मुतहिदा जूं डिमांड्स कहिड़ियूं आहिनि। छाकाणि त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त असांजी का शर्त न आहे, कंडीशन न आहे, असांजी दरख़्वास्त आहे। हाणे दरख़्वास्त जे अंदरि जेको हुननि जो सॼो नैरेटिव आहे उहो 18 अमेंडमेंट जे एंटी रहियो आहे, 18वीं तरमीम जे ख़ात्मे जी हुननि ॻाल्हि कई हुई। ऐं सिंध जा काफ़ी अहिड़ा इशूज़ आहिनि जंहिं ते पीपल्स पार्टी
ऐं मुतहदा जी कन्फंट्रेशन रही आहे। ॾिसजे त इहा कन्फंट्रेशन अॻिते हली कीअं ख़तमु थिए थी पई ऐं उहो तॾहिं अञा वधीक जेका आहे उहो पिक्चर वाज़े ऐं चिटे नमूने असांजे साम्हूं ईंदी जॾहिं इहो डायलॉग थींदो ऐं कंहिं हिकिड़े नुक़्ते ते जेकॾहिं इन्हनि पार्टियुनि जे अंदरि इतफ़ाक़ थिए थो पियो त उन खां बाद में मामला मां सम्झां थो त उहो सूबनि जे अंदरि बि सही नमूने सेटल थी सघंदा। अली अब्बास साहब, अवां सम्झो था त जेकॾहिं वफ़ाक़ में पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MQM PMLN हुकूमत जो हिसो थियनि था, इतिहादी हुकूमत जो, त उहा सिंध में बि हुकूमती बेंचुनि ते अची वेहंदा पीपल्स पार्टी सां गॾु? अच्छा, इहो ज़रूरी कोन्हे। शुरू में बि ईअं थींदो रहियो आहे त MQM मथे जेको आहे फेडरल जो हिसो थींदी आहे त हेठि जेको आहे वरी अपोज़िशन जा मज़ा माणींदी आहे। ऐं जहिड़े तरीक़े सां हाणे बि जेका ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जेका लैंग्वेज आहे उन में बि हुननि खे मथियां जेके आहिनि उहे मथे विहारींदा हेठि, ऐं हेठि जेको आहे पीपल्स पार्टी खे जेको आहे अपोज़िशन में हू जीअं शकील साहब करके जेको लेजिस्लेशन ते या मुख़्तलिफ़ इशूज़ ते जेको आहे उहो प्रेशराइज़ कंदा रहंदा ऐं उन खां पोइ हुननि खे जेको आहे न मुख़्तलिफ़ जेको आहे टफ टाइम ॾियण जे लाइ हेठि, ऐं पीपल्स पार्टी खे हेठि थोरो घणो मतिलबु असेंबली में टफ टाइम ॾियण जे लाइ मथियां बि इहो चाहींदा त हिते थोरी घणी अपोज़िशन हुजे। न त जेकॾहिं ॾिठो वञे त GDA जो अंग ऐं बाक़ी जेके आज़ादु उमेदवार मिलाए करे तमामु थोरो अंग वञी बचंदो जेको अपोज़िशन में विहंदो, ऐं जेको पीपल्स पार्टी जे लाइ ईअं सम्झो नो प्रेशर वारी जेको आहे सिचुएशन रखंदो। त मूंखे चांसिस इहे घणा इहे था लॻनि त मथे जेके आहिनि उहे MQM गवर्नमेंट में विहंदी, ऐं हेठि जेको आहे उहा शायदि जेको आहे अपोज़िशन में विहे। शकील साहब, मूंखे आख़िर में इहो सम्झायो त 1985 में जॾहिं गैर जमाती इलेक्शन थी हुई त उन वक़्तु असेंबलियुनि जी फॉर्मेशन कीअं हुई ऐं वज़ीर आज़म जो इंतिखाब उन टाइम कीअं थियो हो जॾहिं सभु कंहिं पार्टी सां ताल्लुक़ ई कोन पिया रखिया उन्हनि? ज़ाहिर आहे त उहे गैर जमायती इलेक्शन हुयूं, उनमें का पॉलिटिकल पार्टी न हुई। इनमें मोहम्मद ख़ान जोणे जो जेको आहे उनजो नालो जेको नामज़द कयो हो उहो पीर साहब पागारे उन वक़्तु जेको फंक्शनल मुस्लिम लीग जो सरबराह हुयो, उन वक़्तु मुस्लिम लीग हुई उन में पीर पागारे जी, ऐं उन में गॾियल मुस्लिम लीग हुई, ऐं उनमें मोहम्मद ख़ान जोणे जो के प्राइम मिनिस्टर नामज़द कयो वियो हो, ऐं पोइ अॻिते हली उन जा मामला जनरल ज़ियाउल हक़ सां ख़राबु थिया ऐं उहा असेंबली जेका आहे उहा डिज़ॉल्व कई वई। हीअ जेका 85 जी फॉर्मेशन हुई, ज़ाहिर आहे त 83 जी जेका MRD मूवमेंट हली, उन MRD जी मूवमेंट पॉलिटिकल जेको मूवमेंटम जोड़ियो। मार्शला जनरल ज़िया जी जेका मार्शला हुई तमामु सख़्तु मार्शला हुई, उन खां बाद में हुन स्पेस क्रिएट कयो पॉलिटिकल तौर ते, ऐं इहो कोशिशि कई वई त गैर जमायती जेका आहिनि इलेक्शन कराए, जेको मार्शला जे अंदरि जेका पॉलिटिकल मूवमेंटम जोड़ियो हुयो, माण्हुनि जे अंदरि जेका तमामु घणी कावड़ हुई, उन कावड़ खे कंहिं तरीक़े सां माठो कजे, ऐं उन में कंहिं हद ताईं उहा कावड़ जेको आहे माठी बि थी। पर उन वक़्तु उन कावड़ में अञा वधीक इज़ाफ़ो थियो जॾहिं मोहम्मद ख़ान जोणे जेको आहे उनजी गवर्नमेंट डिज़ॉल्व कई वई, ऐं उन खां बाद में लाहौर ऐं लाड़काणे वारो जेको फ़र्क़ु आहे उहो अञा वधीक जेका आहे उनखे हथी मिली, छाकाणि मोहम्मद ख़ान जोणे जो जेको आहे उहो सिंधी प्राइम मिनिस्टर हुयो, ऐं उन मां इहो लॻो त को बि सिविलियन प्राइम मिनिस्टर उहो केतिरो ई कमज़ोर हुजे, जॾहिं उहो प्राइम मिनिस्टर ऑफिस में वेहे थो, प्राइम मिनिस्टर जी कुर्सी ते वेहे थो पियो, त उन जा गैर जमहूरी क़ुवतुनि सां जेके उनखे डिक्टेट कनि थियूं उन्हनि सां इख़्तिलाफ़ थियनि था। मोहम्मद ख़ान जोणे जे लाइ इहो तासुर हुयो। इन खां पहिरें नालो आयो इलाही बख़्श सूमरे जो प्राइम मिनिस्टर तौरु, पोइ जॾहिं पीर पागारे जेको आहे उहो नालो तजवीज़ कयो मोहम्मद ख़ान जोणे जो, त उन दौर जी जेका इस्टेब्लिशमेंट आहे जनरल ज़िया जी, उनमें मोहम्मद ख़ान जोणे जेको आहे उहो खटराए करे प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो चूंडाए वियो। पीपल्स पार्टी यानी MRD जी जेका उन वक़्तु शामिल जमायतूं हुयूं, उन्हनि 85 जे जेका इलेक्शन आहे गैर जमायती उनजो बाइकाट कयो हुयो, ऐं उन खां बाद में मोहम्मद ख़ान जोणे जो जॾहिं उहा इलेक्शन जीअं मां चयो त उनमें मोहम्मद ख़ान जोणे जेके खटरायो वियो, अॻिते हली उहा जेका फॉर्मेशन हुई, ज़ाहिर आहे उहा फॉर्मेशन जेका आहे इस्टेब्लिशमेंट जी उनमें मुदाख़लत हुई, पर उहो जेको फेडरल गवर्नमेंट ई मोहम्मद ख़ान जोणे जी अॻिते हली उन जा बि इख़्तिलाफ़ थिया ऐं उहो मामिलो हली कोन सघियो। शकील साहब, वॾी महिरबानी। अली अब्बास साहब, अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, इलेक्शन ट्रांसमिशन जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो।